मिरिया रोड मां ख़बर ॾींदा हलूं त लाखा रोड स्टेशन ते बीठल माल गाड़ी ट्रेन खे पोयां खां ईंदड़ शालीमार एक्सप्रेस ट्रेन जो ज़ोरदार टक्कर लॻण सबब हादसे सबब 16 मुसाफ़िर मामूली ज़ख़्मी जिन खे रेस्क्यू 1112 अमले पारां फौरी तबई अमदाद ॾिनी वई। हादसे सबब शालीमार एक्सप्रेस जा इंजण समेत 2 गाॾा ऐं माल बरदार ट्रेन जा 3 गाॾा मुकमिल तौर तबाह। हादसे सबब रेलवे ट्रैक मुकमिल बंद पयल, मुसाफिर सख्त परेशान। इतलात रेलवे तोड़े ज़िले इंतजामिया फौरी तौर हादसे वारे हंध पहुंची इमदादी कार्रवाइयूं शुरू कयूं। हादसे बाद सखर खां डीसी रेलवे जमशेद आलम, एसएसपी नौशरो फिरोज, रॉयल कोसो एसी नौशरो फिरोज, आरिफ मुस्तफा भट्टी एसी मेरापुर, रजा मोहम्मद शर, जिले डीआईपी इंचार्ज शाहिद डहराज ॿिया वाक़े वारे हंध पहुता। उन सिलसिले में मुसाफ़िरनि जो चवण हो त हू कराची का ट्रेन में सवार थी ईद मिलण लाइ पंहिंजे घरनि ॾांहुं वञी रहिया हुयासीं त ओचितो लाखा रोड भरिसां ट्रेन स्टेशन ते बीठल मार बरदार ट्रेन खे पोयां खां टक्कर हयो। हिननि जो चवण हो त हादसो लाखा रोड जे स्टेशन अमले जी गफ़लत सबब पेश आयो आहे, जिन मेन लाइन ते वेंदड़ गाॾी ऐं लूप लाइन वारे ट्रैक ते छॾियो ऐं हादसो पेश आयो। हिननि जो चवण हो त ट्रेन जे ड्राइवर जी बर वक़्ति हंगामी कदम खणण सबब जानी नुक़सान खां बचाव थियो आहे। हादसे सबब रेलवे ट्रैक ते ट्रेनुनि जी अच वञ आर्जी तौर मुतासिर थी, जॾहिं त रेलवे इख्तियारियुनि तरफ़ां हादसे जी जांच शुरू कई वई आहे। ट्रैक तां लथल गाॾनि खे हटाइण ऐं ट्रैक बहाल करण लाइ कम जारी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।